सिंधड़ी राणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अॼु यारी वसी मलाई पई वञे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वॾी न्याणी हुई, जंहिं वालद जे छॾियल मिशन ते हलंदे पंहिंजे जान जो नज़रानो ॾिनो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुल्क में जमहूरियत जी बहाली, कानून जी हुक्मरानी, आइन जी बालादस्ती ऐं अवाम जे हक़नि लाइ भरपूर जदोजहद करण सां गॾु हुन औरतुनि जे मसइलनि जे ख़ात्मे लाइ पिणु जदोजहद कई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 2 डिसंबर 1988 ईस्वी ते 35 सालनि जी उमिरि में मुस्लिम दुनिया ऐं पाकिस्तान जी पहिरीं औरत वज़ीर आज़म बणी। ज़िया जे दौर में औरतुनि जा हक़ महदूद करण लाइ बुनियाद परस्त कानून क़ाइमु कया विया ऐं औरतुनि खे बाख्तियार बणाइण लाइ का नई कानून साज़ी न कई वई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चूंड मुहिम दौरान औरतुनि लाइ तज़ाद वारो कानून जहिड़ोक हदूद ऐं ज़ना खे ख़त्म करण जो ऐलान कयो हो, जेके पाकिस्तान में औरतुनि जे हक़नि खे घटाइनि था। इस अजीम मुल्क को एक मजबूत और शानदार मुल्क बनाने चाहते हैं। बेनज़ीर भुट्टो काहिरा में कोठियल आबादी ऐं तरक्की जे आलमी कॉन्फ्रेंस में हमल किराइण जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, जिते हुन ओलह जे मुल्कनि ते इल्ज़ाम लॻायो त हू हमल किराइण, ज़ना समेत मज़हब ऐं मुआशरे जे सतह ते अहिड़नि मसइलनि खे रोकण जी कोशिश कनि जंहिं में सभिनी जी पंहिंजी समाजी इख़्लाक़ियात शामिल आहे, पर बेनज़ीर भुट्टो खे वॾियुनि तंज़ीमुनि सहकार न कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान में 1999 ईस्वी में फर्स्ट वुमेन बैंक जो बुनियाद विधो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जे क़दामत परस्त मुआशरे में पहिरियों भेरो 25 जनवरी 1994 ईस्वी में औरत पुलिस स्टेशन क़ाइमु कयूं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 1996 ईस्वी में जुड़ियल आलमी औरत अॻवाननि जे कौंसिल जी बानी मेंबर पिणु बणी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुल्क में हिकु सीनियर सिविल सर्विस औरत जी सरबराही में औरत जजनि ऐं औरतुनि जे डिवीज़न खे मुक़ररु कयो।